थोड़ा अॻियां हल त हुते बीहायूं हुनजी पीर पुॼारे वठि सभिनी खे चऊं त पीर पुॼारे डिॼो हुते वरी गॾु बाजे खे हला हला प्रोग्राम हर को टाइम तो वेंदा पंज 8 गॾु पाए पोइ ॼण कुझु माण्हू वेलकम भाई
गाल ॿुधंदे मोमेंट में यार मोमेंट कई में हा गाॾियूं जेके आहिनि न उहो हुते पेट्रोल पंप आहे न बाइकिन खे हिते कयो गाॾियुनि खे अॻे कयो उहा जेकी मिटी धूड़ हूंदी न सवाल उन जो जाए रोड कीअं उते थींदो न उते बि हो न गाॾी वारा हिन गफ़ार को पुछ गफ़ार को हिन ते वे रोड तां कोठे ठहियल आहे इहो पुछो हे तव्हां रोड तां अचो वञो था तव्हांजी तकलीफ़ में थिए थी अल्लाह रोड ख़राब आहे सॼो कमु लही आहे रोड जो तव्हांखे घणो टाइम लॻंदो आहे तव्हां वेंदा शहर 2 कलाक लॻी वेंदो घणो टाइम आहे हूअं असुल रोड ठहियल हुजे 10 मिंटनि जो कमु आहे 10 मिंट जो कमु आहे हा तव्हां माना आधार में हो बाक़ाइदे तव्हां छा इंतिजाम शरीक थिया हो बाक़ाइदे साईं ॾिसो घणनि सालनि खां रोड न ठहियो आहे अहिड़ी हालत आहे 10 साल थी विया 12 साल थी विया आहिनि हिन में गाॾियुनि जो बि नुक़सानु टाइम जो नुक़सानु आहे एमरजेंसी को बीमार आहे को कीअं अहिड़े जॻह अलाए 10 मिंट में पुॼंदा उते असांखे 2 कलाक लॻी वेंदा रोड ख़राबु आहे सुमरा पार वठी थोरा बि ख़राबु थो हेठि मथे जाॻा 10 पंजर पने वठी कढाया हूंदा असां 10 पंजर पने वठी कढाया हूंदा असां हमारा मोरबी वाली